तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में जंहिंजी ज़ात बाबरकात मुस्तहिक़ आहे त पाण उन्हनि जी तारीफ़ बयानु कयूं। सलात सलाम मिणी रसूल मथे ख़ासि आख़िरी नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम मथे। बिरादरान इस्लाम, अल्लाह जा एहसान, अल्लाह जा फज़ल, अल्लाह जा करोड़ें करोड़ा गुण पां मथे त पंहिंजी फरियाद सुणे ऐं पंहिंजी हिन धरतीअ खे वरी पाणी मींहुं बरसात इहे नेमत बख़्शे। पां हक़ीक़त में एॾे मींहं जे लाइक़ न हुआसीं, न पंहिंजी एॾी हुजत ऐं नेकी हुई, पर हिन जे बावजूदि उहो महिरबान, उहो बाज़ारो ककरन खे जॾहिं कादर चुए मोजिब हुकुम हलन था पोइ वसन विलातन ते विञो उहे वॾ फुड़े जो वाको होए तार तरारियूं तड़ तला नाए धणीअ रे का दरगाह झमझम जोड़ वसन झालारा कारियूं कुंडियूं कन कुडकारा सहरा चेहरा सूहन सहारा ओबड़ कन अजब नज़ारा गुलशन रोशन गोलूं गा नाए धणीअ रे का दरगाह। नाउमीदी कुफ्र आहे पण तिख घणी हुई, पग जलाणा न थी। दूर दूर कोई पण आस न हुई ऐं मालदारी हिजरत कयूं। हालत इहो हुई जे माल किन सीम ते वञे केॾा वञे। हथ खयासूं हथ न खण हाणे हीला सभु विया, के किथे ऐं के किथे काहे कबीला सभु विया त ढिग कबीला हितां हिजरत करे ॿी धरतीअ ते किरिया ऐं आफ़रीनो ऐं उन सामे माण्हूअ खे जंहिं पनाह ॾिनूं, जाइ ॾिनी, ठिकाणा ॾिना। पर ही मींहुं ईअं पाण न ई जुड़ियो। डंडी पाटीअ ते जेको आह अथई थिए न, झोली विछाए ॿुढड़ा बच्चा नौजवान अचे दाहूं कयूं, उन फरियादनि जो नतीजो आहे। उन सिसकीअ ऐं ॾुस्कीअ जो नतीजो ही मींहुं मिलियो जेको अकलीअ जे पाटीअ ते अहले ईमान फरियाद कयूं। ही मींहुं ईअं न ई मिलियो। हिन मींहं लाइ करे तक़रीबन हज़ारों मंबर मथे हर जुमे जे खुतबे में हर नमाज पुठिया ऐं अल्लाह तूं पछम के नीलो छम कर, ऐं अल्लाह पछम ते तूं रहम कर, उन दुआएं जो नतीजो आहे। अचो अॼु हिकिड़े हथियार जे बारे में पाण ॻाल्हि कंदासूं। जॾहिं हथियार जी ॻाल्हि अचे थी तव्हांजी नज़र में हीअ ज लठ ऐं ॿिया पंहिंजा हथियार। मोमिन जो हिकिड़ो हथियार आहे, अड़े मुंहिंजी कमु अचे थो। अहिड़ो हथियार आहे न चोर झटे सघे थो, न डाकू छिनी सघे थो। अहिड़ो हथियार आहे खड़े में कीअं वज़न न आहे, विकांदो बाज़ार में न जुड़े, हर को रखी सघे थो, कोई लाइसन न आहे। ऐं जेकॾहिं हिन हथियार से पुलिस पकड़ियल आहे त को केस न को ॾंड। अहिड़ो हथियार मोमिन वटि आहे। पर मोमिन इन हथियार खे ठाहे वापराए त कमु जाम अची थो। ख़ैर हदीस पिंड जी जॻह ते को चवंदो सही, को चवंदो सही। दुआ मोमिन जो हथियार आहे। इहो अहिड़ो हथियार आहे जेको ख़ता करे ज नथो, हू कॾहिं उथिए न उथिए। शिकार उन हथियार जे ज़रिए हथ अचे या न अचे, पर ही मोमिन जो हथियार ख़ता नथो करे। इहा दुआ मोमिन जो हथियार आहे। दुआ त इबादत आहे, सिर्फ़ इबादत न, मिणी इबादत जी असुल दुआ आहे। हज, रोज़ो, नमाज, ज़कात, इन मिणी मथे इबादत रखे में आ वई आहे, उहा दुआ रखे में आ वई आहे। दुआ जा 3 लाभ आहिनि। जेकी मंगूं था
पंहिंजे हक़ में बहितर हुए त अलाह पाण उहो ॾेई ॾींदो। पाण कंहिंखां अक़ल ने होश से मङियो खपे। मौलाना चए पे जेकी मंगो इहा अलाह ॾे थो। अलाह मूंखे यार गोई जी छांग ॾेई ॾे, मही जो खॾुओ ॾेई ॾे, पोइ जो वॻ ॾेई ॾे, ईअं मड़े की न जुड़ंदो टाइम लॻंदो, जुड़ी वेंदो। अलाह वटां मंगो खरा, जल्दबाज़ी न। पंहिंजे हक़ में बहितर हुए त अलाह पाण खे ॾेई ॾींदो। जीअं हैर मींहुं ॾिनई। नंबर 2, जेकॾहिं पंहिंजे हक़ में बहितर न आहे, पंहिंजो मुतालबो पाण इन जे लाइक़ु न आहियूं, त जेको आफ़त अचे थी न, आफ़त, मियंज साले मरहूम अलैहि रहमतन वासिया, उहो चवंदा हुआ त आफ़त मोमिन जो पीछो करे अचे पई। पंहिंजो पग खड़ी आफ़त अचे पई, इन आफ़त खे दुआ टकराए पाऊं वारे छॾी थी। दुआ जो ॿियो फ़ाइदो, इन जे बावजूदि दुआ मंगई, पंहिंजो मुतालबो पूरो न थियो ऐं आज़माइश ठोकर थुड लॻी, टियों फ़ाइदो वॾो आहे। आख़िरत जे अंदरि क़यामत वारे ॾींहुं वॾा हिकिड़ा ढिग हूंदा नेकीअ जा। बंदो सोचींदो पियो त या अल्लाह, हीअ मुंहिंजी कई नेकी आहे, तैर फ़रिश्तनि जे ज़रिए अल्लाह चाराईंदो, हीअ तुंहिंजी उहा दुआ आहे जेको मूंखे गिड़गिड़ाईंदो आहे। ऐं अल्लाह तूं ज ॾिए थो, तूं ज हाजत रवा, ऐं अल्लाह तूं ज मुश्किल कुशा, ऐं अल्लाह तूं ज दाता, अल्लाह तूं ज दस्तगीर, ऐं अल्लाह तूं ज सुणण वारो, ऐं अल्लाह मुंहिंजो भरोसो तो ते, तवक्कुल आहे तो ते, तूं ज ॾेह जो ॾातार, ईअं तूं न ॾींदे केरु ॾींदो, ॾेह जो ॾातार तूं। दुआ जा फ़ाइदा, हत्ता के अंबिया अलैहिस्सलात व तस्लीम जी तारीख़, सैयदना आदम अलैहिस्सलाम जन्नत मां निकिरिया, जन्नती लिबास झटिजी वियो, जन्नती मेवा तंहिंखां महरूम। हाणे अहिड़ो को हथियार वापरायूं जंहिंजे ज़रिए रब राज़ी थिए। तव्हांखे ख़बर आहे, असां जहिड़ी झूपड़पटीअ वारा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ॾींहं पूरा करे वेंदा, पर जंहिंजा खीचा भरियल हूंदा न, ओचता खीचा ख़ाली थी वेंदा, उहो अङे में चक विझंदा। हू जन्नती मेवा खाधे पे, जन्नती नेमत में पलियो ऐं मड़े जर झटिजी वियो त हालत कहिड़ी ठही हूंदी। ॿियो केरु वे त हाड धक हड़े, वाइड़ो थी रहे, पर न, आदम अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो हथियार हो। कयो दुआ जो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। खै हथियार, हाँ रब के तो रिज़ाए, राजी रब, ज़लमना अनफुसना, असांजा रब असां पंहिंजे जान ते ज़ुल्म कयो। कंहिं इक़रार व इल्लम तग़फिर लना, तूं माफ़ न कने, व तरहमना, तूं रहम न कने, त असीं छे वारे मां थी वेंदासीं। बसि उन रहम कंहिं के न कंहिं। अॼु केतिरी नस्ल आहे आदम जी, ही पाण मड़े सिर्फ़ु हेतिरा ज न, पाण दुनिया में हीअं नारियो खरा ऐं क़यामत वारी ॾींहुं ख़बर पवंदी तैर त अहिड़ो थींदो जो कई आदम हुआ, आदम हिकिड़ो थी। आयो टाइम नूह अलैहिस्सलाम जो, कौम मस्त सरकश तौहीद मां निकिरी वई हुई, लात मनात उज़्ज़ा हुबल इन जी पूजा में लॻी वई हुई, शिरक फैली वियो हो, कंट्रोल खां ॿाहिरि वई, महिनत कयईं, पोइ अलाह जो हुकुम थियो जे हाणे जेकी मोमिन आया हथ से ठीकु आहे, हाणे तूं कश्ती बनाए। त ॿी त वॾी को हुते टेक्नोलॉजी हुई न, वॾा थोड़ वॾे वणे जा रसे से ॿधे पे चाहे कश्ती तो ठाहियां, त हर को अची वञी खिलंदो आहे जे भई तूं चरियो ईअं कंदा, हिन खे केरु छिकींदो हितां? कोरो जिन्नात छिकींदा, कोरो ठगा छिकींदा, हिते पाणी आहे न, तूं जे चरियो न। हक़ीक़त में ईअं थिए थो, चरियो जेको होए थो उहो मिणी खे चरियो सम्झे थो। इहो नेकी जो तजुर्बो हूंदो। हिकिड़ो माण्हू सफ़ा उगाड़ो हो न, ॿिए जो जरा खनि टोंगो त उते आंगर आहे, अब कहो चई तुझू तो टोंग, अरे बंदा अल्लाह जा मुंहिंजो जराक टोंगरो तूं सॼो उगाड़ो रहे, चरियो पिंड खे सही सम्झे, ॿिए मिणी खे पागल सम्झे। त नूह नबीअ खे चरियो सम्झिया थी, खिलिया मश्करियूं कयूं,
पोइ वीचारी हिकिड़ी मूलड़ी अहिड़ी उतां मटई जंहिंजो नक पट से लॻो पियो, यानी केतिरे वरनि जा। हाणे तंहिंजो सबूत नूह अलैहिस्सलाम 950 वरे तबलीग कयईं त ॿी क़ौम इन 950 वरे खां वॾा हुआ। हीअ ॾूसीअ को मूली वेई उन अची मश्करियूं कयईं, चए भेड़ा ही तो जहिड़ो चरियो ॿियो केरु? त भेरो हीअं नूह जी ज़बान खोलई, रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा, अल्लाह अहिड़े काफ़िरनि खे ज़मीन मथे हलंदा फिरंदा न छॾंदा। नूह जी ज़बान अञा पूरी न थी, न ज़मीन में जा पाणी निकिरियो न आसमान जा वॾड़ त्रुटा, सिर्फ़ु मोमिन बाक़ी रहिया। मड़े पूरा थी विया। मोमिन जो हथियार ज़रूरत पए तर मोमिन पिन जो हथियार खणी लाइ वीचारा मोमिन दुआ आजिज़ियूं इंकिसारियूं कयूं पिए ऐं ॿिए चयो पिए चओ हाणे नारी वसाए या मींहुं मोड़ो थियो, पर ज़ाहिर में न, हिन जे बावजूदि मश्करियूं कयूं। अलाह खे पुछंदो क़यामत वारे ॾींहुं, मश्करी इस्लाम जे कंहिं शाइर तां न कराइजे। हा अॼु अचियो आईंदा चवंदोसि कुनी ग़लति आहे, कुनीअ जे करे ही डैम न आयो गना, ही नंदियूं नाला ही कुनीअ जे करे न ई आया। ही उन मोमिन जी दुआनि जा नतीजा आहिनि, ही उन फरियादनि जा नतीजा आहिनि। आधी राति जो हिकिड़े अची हीअ दुआऊं घुरूं पिया, ऐं अलाह माल मरे थो, ऐं अलाह माण्हू परेशान आई, ऐं अलाह क़ौम वांगो वांग थी वई, वांगो वांगी थी वई आहे। उन जी दुआनि जा नतीजा आहिनि। कुनीअ से खीजे से मुल्क आबाद न थियो। आयो वक़्तु अयूब अलैहिस्सलाम जो वीचारो बीमार थी पियो आहे। बीमारी 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 अहिड़ी बीमारी जे ॻोठ मां ॿाहिरि कढी छॾियोसि कया, मड़े कट थी रहिया। पर रहम नाले औरत आहे या अलाह खे ख़बर कोन आहे, क़ुर में ज़िक्र अचे थो रहमतन, रहमा थी सघे त औरत जो नालो हुए अथवा अलाह जी तरफ़ां रहमत, इहे बीहरी हुई। पण बीमारी घणी हुई, कई वरे हलई, हिकिड़ो ॿ ॾींहं न, कई वरे जिस्म सॼो सड़ी पियो। हल त वञी इलाज लाइ हथियार खणे थो कयो। अन्नी मसनी अज़ुरो वांता रहमुर राहिमी, ऐं अल्लाह मूंखे तकलीफ़ पुगी पर तूं रहमुर राहिमी नहीं है। बस थोड़ी वार में बीमारी अचानक ख़त्म थी वञे थी, ऐं जेतिरियूं नेमतूं हुयूं उहे मड़ नेमतूं पायूं वरिया वयूं आहे। इहा मोमिन जी दुआ। वीचारो मूसा अलैहिस्सलाम जल्दबाज़ी में फिरौन जी क़ौम मां हिकिड़ो अहिड़ो हो पांवरो जो, पण पांवरो न सामलो विढ़िया पिए पिंड में, न पांवरो फितना खोरो, अक्सर ईअं जी थिए थो। पाण ज़बान में ख़ासा आहियूं करे फितनो न मूसा खे सॾ कए, चए मूसा मूसा मूंखे मारे थो हीउ मारे थो। मूसा अलैहिस्सलाम आयो हिकिड़ो बदहस खे थिए पोइ उहो सामलो हुते पूरो थी वियो। त हितां थियो न जा फिरौन जो दौर आहे, माण्हू पंहिंजो मारिजी पियो, कंहिं मारियो, खून थी वियो, हत्या थी वई। ॿिए ॾींहुं उहो जो मुस्लमान जेको बनी इसराइल क़ौम जो, मूसा जी क़ौम जो, वरी ॿिए से टकराए उबो आहे। मूसा अलैहिस्सलाम वटि हो गुनाह हिन जो, मूसा अलैहिस्सलाम खे सॾु कए हलियो हलियो हलियो, हीउ मूंखे मारे थो मारे थो, हलियो मूसा हिन मूं ते ज़ुल्म करे थो, मोमिन ते ज़ुल्म करे थो। मूसा चए थो उहो फितना खोर आहीं जेको काल हेॾो सॼो नुक़सानु कराए वे। तंहिं भेरो रड़ कए फिरौन जी फ़ौज खे, चए पाण खे नारियो पे हीरो काल खून हिन कए वे। न मूसा जा पग था निकिरे, न खाए पई त रकबो। हीउ थियो रवानो वञी मदाइन। मदाइन हिमटाणे केतिरा किलोमीटर आहे, पर उनटाणे 1000 किलोमीटर पैदल पग रस्तो काटे, 1000 किलोमीटर पगे मूसा अलैहिस्सलाम। न को विच में होटल वेही, न को ॿियो को खड़ियो खयो जंहिंमें खाधे जो वई, ईअं वियो पे जो पुठियां अचे थो मौत मौत फिरौन फिरौन। उहो पुठियां घणे थिया पिया अलाह मदद कयईं, जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद कयईं। न अलाह जो वाइदो आहे हक़ न अलैना नसरुल मोमिनीन, मोमिन जी असीं मदद कंदासीं, अलाह चए थो। ख़ैर उते मदाइन वियो, मदियन वियो त थोरी खनि पब्लिक ॾिठे को पोइ पे पियारियो नेस ते वसंदी हुई, उते हिकिड़े वण हेठि वेही रहियो। हा केॾा वञा, कंहिंजे घर वञा, पुठियां हो हलाया वेठा हिन लिए जेकॾहिं पाऊं पुगोसि त ज़िंदगी जो ख़तरो आहे न, अॻियां केॾा वञा मथां न बि जहर कीअं न सुझई। त चइजे रब इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर। अलाह कई महीना दौड़ियो या ॾींहं दौड़ियो या केतिरा कलाक हफ़्ता थी विया,
हाणे त रोज़ी रोटीअ जो सुवाल आहे, पनाह जो सुवाल आहे। रब इन्नी लिमा अनज़लत इलैया मिन खैरिन फ़क़ीर, जेकी तो नाज़िल कए ऐं अल्लाह तुंहिंजे बारे में आऊं मोहताज या तंग दस्त। अल्लाह हुकुम ॾिनो हलियो वञे शोएब अलैहिस्सलाम वटि। पोइ शोएब अलैहिस्सलाम मड़े तरबियत ॾिने, ट्रेनिंग ॾिने, 2 वरे खां मथे पिंड वटि रखे, पोइ एतिरे सूदी निकाह करे ॾिने। इहे दुआयूं बरकतूं अंबिया अलैहिस्सलाम जूं, ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं दुआऊं। हिकु हिकिड़े साहबीअ जे बारे में, उमर फारूक जे बारे में दुआ घुरियो कि न घुरियो? ऐं अल्लाह ख़ताब जो पुत्र या अमर बिन हिशाम, इन ॿिन्ही मां हिकिड़ो तोखे ठीकु लॻे इस्लाम में आण, तंहिं भेरो थोरे खे ॾींहं में उमर फारूक इस्लाम में अची वञे थो। अहिड़ियूं बेशुमार दुआऊं हुयूं। त दुआ मोमिन जो हथियार आहे। दुआ हमेशह घुरई खपे, मंगे ई खपे। मूं अॻे चयो ख़ुतबे में, अॼु अचां थो त पाण अक्सर नमाज़ पढ़ी ऐं टिपी भॼी वञूं था। नमाज़ पुठियां हिकिड़ी त फिक्स दुआऊं हुई, ॿियूं पाण खे पंहिंजी ॿोलीअ में घुरियूं खपे। अंबिया दुआ घुरिया पई, पाण को दुआ न घुरूं, पर उन अलाह वटां मङियो अथई। अल्लाह चए थो वाइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाई इज़ा दान। वाइज़ा सालक इबादी, मुंहिंजा बाना पुछनि था मुंहिंजे बारे में जी कीअं पुकारीअ, किथे पुकारीअ, त इन खे कंहिं स्थान ते वञण जी ज़रूरत न आहे, कंहिं ॿिए मेड़े मलाखड़े ते वञण जी ज़रूरत न आहे। वाइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब, चई ॾे आउं करीब आहियां, वेझो आहियां, ओॾो आहियां, नज़दीक आहियां, भेरो रहियोसि। मुंहिंजो इल्मु इन भेरो आहे, मुंहिंजी हिकमत भेरी आहे, समीउन बसीरुन आहियां। वाइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाई इज़ा दान। इज़ा दान, जॾहिं जॾहिं पुकारींदो आऊं उनजी पुकार खे अल्लाह चए थो सुणंदोसि, उनजी दुआ खे आऊं सुणंदोसि। उदउ रब्बकुम तज़र्रुअन ख़ुफ़िया, आजिज़ी इंकिसारी से रब खे पुकारियो, ख़ुफ़िया हालत में पुकारियो। जुमे जो ॾींहुं रहियो, जुमे जे ॾींहं में पिणु हिकिड़ी अहिड़ी घड़ी आहे, अहिड़ो टाइम आहे, उन टाइम अल्लाह खे पुकारींदासीं, पुकार फैल की न वेंदी, इहा दुआ फैल की न वेंदी। ऐं राति जो पिछलो पैर था रियोज पेशल मिणी के ऑफर, तो तैर निद्र अहिड़ी अचे थी सारज नथी थी न। इहे राति वाह वञी हीअं जर फूके तर हिकिड़े कंहिंखे निद्र न थिए आवे, मिणी लहणा फेरे पंहिंजो कोरो थींदो कोरो थींदो, वरे जॾहिं राति थी लॻी वई। इन जे बावजूदि अहले ईमान जेको दुआ घुरिया मींहं नमाज़ में, उन जी इहा जी दुआ वई, ऐं अल्लाह रहमत जो ऐं बरकत वारो मींहुं वसाए। भला कंहिंजी बकरड़ी खे फरड़ो को बरसाति करे हिते नुक़सानु थियो आहे, कि कंहिंजे बचले की जरा नुक़सानु थियो आहे, कि कंहिंजे घर जी को ककरी ॾुकई आहे, कीअं कंहिंखे नुक़सानु न थियो। एॾा मींहुं वठां मुल्क में केतिरा ॿोॾ ऐं ॿियूं आफ़तूं आ वयूं आहिनि। हीउ इलाइक़ो सॼो सलामत आहे, जे सलामत आहे त उन जी दुआए खे सलाम ऐं उन खे आफ़रीनूं जेको दुआऊं मङी न, सॼे मुल्क जी सालमियत ऐं सलामती अलाह वटां मङियो। अलाह वटि दुआ घुरिया, जंहिं दुआ जे नतीजे से अॼु ही मुल्क आहे, ज़मीन सूए पई, जियां नारियूं हुया, ककरनि खे जॾहिं काधर चोए, ए ककर वठा ऐं बूंदा बांदी जॻह जॻह ते चालू आहे, कंहिं क़िस्म जो कीअं नुक़सानु न आहे। पोइ तूफ़ान ऐं आंधी अचे त अमुक जॻह ते किरो कई त दौड़ कढी बांग ॾिए था, न हिते बांग न आई, कई बांगूं फैल आई, मैयत जी बांग ॾिए था कब्रस्तान ते, उहे फैल, हीअ फैल। सही मुस्लिम जी रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त उसूल ई हो, तरीक़ो प्यारो ई हो, जे अचंदी वई आंधी तूफ़ान हवा त पनाह मंगंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका खैरहा व खैर मा फीहा व खैर मा उरसिलत बिहा व अऊज़ु बिका मिन शर्रिहा व शर्रि फीहा व शर्रि मा उरसिलत बिहा। बस इन जो ख़ैर जय ई हवा, ई वाह, ई तूफ़ान, इन में जेकी भलाई आहे अल्लाह भलाई घुरूं था, इन जे ॿिए नुक़सान खां पनाह घुरूं था। टूक में इहा दुआ, बाक़ी भई आज़ान बाज़ान आहिनि, हा दुआ मंगंदासूं, पर दुआ में वसीलो आहे। कहिड़ो वसीलो आहे? वसीलो इहो आहे न, जेका वीचारो जेको मिठी निंद्र सुतो पियो आहे उन मथे बीह चऊं, ई वसीलो न आहे। का उन पिंड खे उथियारियूं, ई वसीलो न आहे। का उनखे चऊं जे तूं जो गौर पावरी ज़बान में जीअं पाण हिक ॿिए खे चवंदासीं छापा छापा मींहं जी वारो कयो दुआ ते, आंजे मुंहं में करो गोगरियूं भरियल मुंहुं सिबियल ॿिया जी दुआ करो ऐं आजा आजा न, हे काठ मिणी खे खणणो आहे न, हर दर मिणी खे सेक आयो
तैर मींहुं वठो न। जेकॾहिं पहिरीं उन मींहुं नमाज़ वारीअ दुआ मथे उनटाणे जा अलाह मींहुं वसाए त ॿिया मड़े आज़ाद थी विया। हर नंढो वॾो भाई भाई नेक बद मड़े जर दुआ में लॻा मींहुं 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 तैर अलाह मींहुं वसाए। पहलो वसीलो त इहो आहे जे अल्लाह जे अस्माउल हुस्ना अने सिफ़ात उलिया जे ज़रिए ऊंची शान वारी सिफ़त जे ज़रिए अल्लाह खे पाण पुकारियूं। अल्लाह खे पुकारियूं, अल्लाह जी ऊंची शान अने अल्लाह जी ऊंची सिफ़त, अल्लाह जा प्यारा नाला, ई नाला गिनी ने पुकारियूं। जीअं ऐं अल्लाह रहमान अने रहीम तो जो नालो आहे तूं राम कर। अल्लाह समी तो जो नालो आहे, तो जी सिफ़त आहे, तो जी ऊंची शान आहे। तूं ॿियनि जी सुणे पियो, मुंहिंजी तूं ज सुणे पियो, तो सवाइ ॿियो केरु सुणे वारो न आहे। अल्लाह तूं न ॾींदे ॿियो केरु ॾींदो। बसि अल्लाह जी सिफ़त अस्माउल हुस्ना सिफ़ात उलिया जे ज़रिए। ॿियो वसीलो ई आहे मंगे ला करे त पिंड जा नेक अमल अल्लाह खे पेश करणा। हेर त केरु तकबीर हणे थो ऐं वरी ॿारहं चए थो अॼु तकबीर मूं हई तो कहिड़ो अहसान कयो, तो तकबीर करो ठीकु हुई। कद कामत सलाह, कद कामत सलाह कॾहिं चए पियो, कॾहिं चए पियो कद मां कते सलाह, कद मां कते सलाह। ठाहे तकबीर नथी लॻे न, पटको ॿधी ॿियनि ॻाल्हि पियो करे चाज त मूं तकबीर हई, चाज त मूं ही हुनखे ई मानी खाराए त करो तो अहसान कयो न। हा जेतिरा नेक अमल कयो इहे अलाह खे सुणायो। माण्हू कंहिंखे कोई जो अमल सुणाईंदा, अमल भरी वेंदा उनटाणे ख़लास। ऐं अल्लाह तुंहिंजी रिज़ा ला करे मूं ही जे नेक अमल कयो हुए त अल्लाह तूं इन नेक अमल जे ज़रिए राज़ी थी पओ। हिकिड़ा अची विया हुआ गार पखेरे में, मींहुं वठो, हिकिड़े पखेरे में पनाह ॾिनो त पाणू ठका पखेरे जो मौत आहे। न GCP न फोन वञे केॾा, न त्री में एॾो बर हो की न। सही बुखारी जी रिवायत आहे। तैर टिनी पिंड जा अमल ॾसियो ऐं अल्लाह मुंहिंजो ही नेक अमल जेकॾहिं तोखे पसंदि हुए त असांखे हिन आफ़त मां औकात। पाणू हरान हटंदो। वरी ॿिए पिंड जो अमल ॾसां, पाणू खिसकी वियो। टे पिंड जो अमल अल्लाह खे पेश कयो, पाणू सिरकी वियो, रस्तो थी वियो, मड़ निकिरी आया। पिंड जा नेक अमल अल्लाह के साम्हूं पेश करे इन जे ज़रिए वसीलो मंगणो। अच्छा, चौथो टियों अमल जेको वसीलो आहे, वसीलो इहो आहे न जे रदे देगड़ो न कंहिं मोल मथे खारायो न त हाणे इहो वसी पवंदो न, ही वसीलो न आहे। टियों जाइज़ वसीलो ई आहे। क़ुर में हुकुम आयो जो वसीलो मंगो, वब्तगू इलैहिल वसीला, वसीलो मंगो नेक अमाल जे ज़रिए, अस्माउल हुस्ना जे ज़रिए, सिफ़ातुल उला जे ज़रिए ऐं कंहिं नेक ज़िंदा सालेह इंसान जी दुआ जे ज़रिए। बहुत ज़रूरी आहे सम्झ में। हर गर्मी आहे, लाइट न आहे, सम्झ में ओछो अचींदो। अॼु 5 मिंट पहिरीं तकरीर पूरी थींदी। नेक ज़िंदा हाज़िर इंसान इन जी दुआ जे ज़रिए। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काके जे ज़रिए वसीलो मंगियो। उहो मदीनो साहबा किराम जूं क़बरूं हुते मौजूदु हुयूं, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो हुते मौजूदु। पाण ज़िंदा अने नेक इंसान जेको आहे उमर फारूक खे लॻो उन जे दुआ जे ज़रिए वसीलो, त ही वसीला जाइज़, इहा दुआ जाइज़। पण वल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, अल्लाह फरमाए थो जेको मुंहिंजी इबादत खां इस्तकबार कई था, यानी दुआ खां इस्तकबार कई था, दुआ नथा मंगे ज़लील थींदा। वमन अज़ल्लु मिम्मन यदउ मिन दूनिल्लाह, मिणी खां वधारे गुमराह उहो शख़्स आहे जेको अल्लाह खे छॾे ॿिए खे पुकारे थो। मल्ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामत, क़ियामत सूदीअ जेको इन जी दुआनि जो जवाबु नथो ॾे, इन जी फरियाद जो जवाबु नथो ॾे। वहुमन दुआहिम गाफ़िलून, इन जी दुआ खां दूर आहे। अहिड़े कंहिं पथर खे पुकारियो, पथर जी दुआ कीन सुणंदो। कंहिं लकड़ीअ खे सॾु कयो, लकड़ी आंदियो कीअं पण फरियाद कीन सुणी सघंदी। ईअं उहो इंसान जेको लाचार थी वियो, मजबूर थी वियो, जंहिंजा लिया ॿिए उतारे लाथो, जंहिंजी ज़मीन ॿिए जे नां ते थी वई, जंहिंखे जेकॾहिं क़ब्र जे हवाले न कयो हो त हिते छट कए, हाणे उहो हिकिड़ो वसीलो बनंदो। मल्ला यस्तजीबु लहू इला यौमिल क़ियामत, क़ियामत सूदीअ
उन जी दुआ नथो सुणे, वो हुमन दुआ हिम गाफ़िलून, अल्लाह चए थो उन जी दुआ खां गाफ़िल, उन जी पुकार खां गाफ़िल, उन जो सॾु नथो सुणे क़ब्र वारो। वइज़ा हुशिर नास, क़यामत वारो ॾींहुं जॾहिं थींदो, कानू लहुम आदान, ही जंहिंखे पुकारियूं पिया न, ई पुकारींदड़ जा दुश्मन थी वेंदा। व कानू बि इबादत हिम काफ़िरीन, ऐं इन जी इबादत, इन जी दुआ जा इनकार कंदा जे असां कॾहिं के चयो हो, जे असां वटां मंगजा, बसि दुआ अल्लाह सुणे थो, हाजत रवा अल्लाह आहे, मुश्किल कुशा अल्लाह आहे, ही महिरबानियूं अल्लाह कयईं, ही ज़मीन खे हरी भरी रब्बुल आलमीन कयईं, अचो उन जा शुक्रगुज़ार बाना बनो, उन जी नेमत हमेशह पाण मथे बरक़रार रहे, तहिड़ा करे उन जी नेमतनि जा शुक्राना अदा कयूं, नमाज़नि जे ज़रिए, ख़ासि अख़लाक़नि जे ज़रिए, बाएं जे हक़नि जे ज़रिए, अहले ईमान से मोहब्बत जे ज़रिए, इबादात जे ज़रिए, क़ुरान हदीस से मोहब्बत जे ज़रिए, इताअत रसूल जे ज़रिए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।